साईं मजा सेहरा थर जी सदा है। आहियां तव्हां सां मुखादिब रूपचंद कुमार। ये खूबसूरत शायरी खूबसूरत तहरीर प्रोग्राम में शामिल करते हलां जेको लिखी मोकले तो असांजो प्री प्यारो दोस्त इमाम बश्क अवां शेर सिजावल खां। इमाम बश्क अवां लिखियो है तो प्री ओ परदेस वारा, ओ प्री प्यार वारा तोखे कीअं विसारियां, अॼु बि तोखे रोई यादि कंदो आहियां। तुंहिंजा ॾिनल कुर्ब मूंखां कॾहिं बि विसरी नाहिन सघंदा। उहे जायूं उहे गलियूं, उहे जायूं उहे गलियूं, उहे खेत उहे वाह ऐं वाटर ऐं अंबनि जा वण ऐं उन्हनि जूं थधियूं छाऊं जिते वेही पाण कुरूब जूं कचारियूं कंदा हुआसीं। हल सॼण उहे बि ॾींहं हुआ, पंहिंजा नवा नवा नींहं हुआ। पंहिंजो हिकिड़ो पल बि परे न सरंदी हुई। तूं इशारनि ते उॾामी ईंदो ऐं उन्हनि ॾींहंनि में तूं मूंसां वाइदा वचन बि कया हुआ। भले धरती जो दर उथली पए, तोखे छॾे काॾे बि कोन ईंदमि। पर यार उहे वक़्तु वहंदड़ पाणी जे जीअं वियो वही। अॼु तूं काथे मां काथे, ऐं तूं हाणे त मूंखे विसारे छॾियो आहे ऐं तोखे मां यादि बि न आहियां। पर प्री अॼु बि आऊं परदेसनि जे पटनि ते तोखे रोई यादि कंदो आहियां, रोई यादि कंदो आहियां।